अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ग्लोबल राउंड अप सां गॾु मां आहियां तव्हांजी मेज़बान साइमा वहाब। नाज़रीन, जीअं त असां पंहिंजे प्रोग्राम में मजमूई तौर ते हलंदड़ हफ़्ते में जेके आलमी सियासी तब्दीलियूं जेके नज़र अचनि थियूं, गॾोगॾु जेके मुआशी ऐं समाजी जेके तब्दीलियूं आलमी मंज़रनामे में ज़ाहिर थियनि थियूं, उनखे पंहिंजे प्रोग्राम में रिपोर्ट ज़रिए शामिल कंदा आहियूं। अॼोके प्रोग्राम में जेके मौज़ू शामिल हूंदा उन में सभ खां पहिरीं ज़िक्र कंदासीं अफ़गानिस्तान में अमुन जे हवाले सां 4 मुल्की इतिहाद जेको ठहियो उन केतिरियूं कामयाबियूं हिन वक़्त ताईं हासिल कयूं आहिनि, उन हवाले सां प्रोग्राम में रिपोर्ट शामिल हूंदी। प्रोग्राम में ॿियो ज़िक्र कंदासीं पानामा लीक्स जे हवाले सां जेको थरथलो मचियल आहे आलमी सियासत में, उन खां पोइ लंडन में बदउनवानी जे हवाले सां हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी आहे। उन कॉन्फ्रेंस बाबति तव्हांखे अपडेट्स ॾींदासीं। गॾोगॾु प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं ब्राज़ील जी सदर मवाख़्ज़े जी तहरीक खां पोइ जेका आहे उहा मुअतल थी वई आहे, उन खां पोइ उते हिन वक़्तु छा सूरत-हाल आहे, उन हवाले सां प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं। प्रोग्राम में चौथी रिपोर्ट शामिल कंदासीं सऊदी अरब जे हवाले सां, जिते हलंदड़ साल में 92 कैदियुनि जी मौत जी सज़ा ते अमल दरामद कयो वियो आहे। प्रोग्राम में रिपोर्ट हूंदी यूरोप ऐं तुर्की जे हवाले सां जेको पनाहगीरनि बाबति मुआहिदो थियो, हिन वक़्तु उहा कहिड़ी सूरत-हाल उते मौजूदु आहे, उन हवाले सां प्रोग्राम में रिपोर्ट शामिल कंदासीं। प्रोग्राम जे आख़िर में अमरीकी सदर बराक ओबामा पारां हिरोशिमा जो तारीख़ी दौरो करण जो जेको ऐलान साम्हूं आयो आहे, प्रोग्राम में इन हवाले सां रिपोर्ट शामिल हूंदी। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं अफ़गानिस्तान खां। नाज़रीन, अफ़गानिस्तान में अमुन जे क़याम लाइ जोड़ियल 4 मुल्की इतिहाद पारां अमुन लाइ 4 इजलास कया विया, पर हिन वक़्त ताईं उन्हनि चइनी इजलासनि मां जेको समर मिलणु खपे उहो न मिली सघियो आहे। 4 इजलास थी चुका आहिनि, पर हिन वक़्त ताईं तालिबान खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण में 4 ई मुल्क नाकाम रहिया आहिनि। ख़ासि तौर ते पाकिस्तान जी अगरि ॻाल्हि कजे त पाकिस्तान पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु करण बावजूदि बि तालिबाननि खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण में नाकाम रहियो आहे। हूअं त ओवरऑल जेको अफ़गानिस्तान जी जेका सियासी सूरत-हाल आहे उहा काफ़ी गैर मुस्तक़िम आहे। अफ़गानिस्तान में मजमूई तौर ते केतिरे वक़्त खां जेका उते जंग हलंदड़ आहे, उन जे बावजूदि बि जेको इतिहाद ठहियो आहे उहो का लाभ हासिल न करे सघियो आहे। अफ़गानिस्तान में हिन वक़्तु बि जेका आहे उहो गैर मुस्तक़िम आहे ऐं अमुन जे हवाले सां जेको ॻाल्हियूं आहिनि उहे अञा ताईं डेडलॉक आहिनि। अफ़गानिस्तान में अमुन जे क़याम लाइ गुज़िरियल साल दिसंबर में क़ाइमु कयल 4 मुल्की ग्रुप हिन महिल ताईं तालिबान खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण में नाकाम नज़र आयो आहे। हिन मसइले जे हल लाइ वरितल कोशिशुनि जे नतीजे में तालिबान ॻाल्हियुनि लाइ राज़ी न थिया ऐं नई अफ़गान हुकूमत तालिबान सां ॻाल्हियुनि लाइ राज़पो ज़ाहिर कयो। इन सूरत-हाल में ॻाल्हियूं अञा मुअतल आहिनि। इन क़िस्म जी कोशिशुनि लाइ हिन महिल ताईं 4 इजलास पिणु थी चुका आहिनि ऐं आख़िरी इजलास 3 महीना अॻु थियो हो, पर टिनी इजलासनि में जिन ॻाल्हियुनि ते गौर वीचार कयो वियो या मसइले जे हल लाइ जेका हिकमत अमली तयारु कई वई, तंहिं बावजूदि न तालिबान ॻाल्हियुनि ते राज़पो ॾेखारियो, न ई अफ़गानिस्तान में अमुन क़ाइमु थी सघियो। अफ़गानिस्तान, पाकिस्तान, चीन ऐं अमरीका ते ॿधल 4 मुल्की ग्रुप जा कुझु वक़्त अॻु ताईं हर हफ़्ते इजलास थींदा रहिया या वरी बाक़ाइदगी सां काबुल ऐं इस्लामाबाद में इजलास थींदा रहिया। रोड मैप ऐं ग्राउंड रूल्स तय कया पिए विया, पर हिन सूरत-हाल में को बि इजलास न सॾायो वियो। काबुल में 23 फरवरी ते आख़िरी इजलास जो ऐलान कयो वियो हो त तालिबान सां सिधी रीति ॻाल्हियुनि खां पोइ ईंदड़ इजलास मुनक़िद थींदो, पर तालिबान जे इनकार खां पोइ फ़िलहाल न त सिधी रीति ॻाल्हियूं ऐं न वरी 4 मुल्की ग्रुप ॿीहर पाण में गॾिजी वेही सघियो आहे। अफ़गानिस्तान ऐं अमरीका जूं अख़्तियारियूं इन ग्रुप जे क़याम खां पोइ अफ़गानिस्तान में अमुन जे मामले तोड़े तालिबान सां ॻाल्हियुनि बाबति काफ़ी जल्दबाज़ी जो शिकार रहिया आहिनि। ॿिन्ही मुल्कनि जो चवणु हो त उन्हनि वटि एतिरो वक़्तु नाहे जो हू वधीक इंतज़ारु कनि। इन 4 मुल्की ग्रुप जे क़याम में इन ॻाल्हि ते पिणु इतफ़ाक़ कयो वियो त अमुन ॻाल्हियुनि जे अमल में तालिबान पारां शामिल न थियण जी सूरत में पाकिस्तान उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई जो पाबंद बणियल आहे। अफ़गान सदर अशरफ गनी पारां गुज़िरियल ॾींहनि में पार्लियामेंट में ख़िताब दौरान अमुन ॻाल्हियुनि सां जुड़ियल समूरियूं उमीदूं ख़तमु करण ऐं जंग जे ऐलान पिणु शायदि इन अमल खे मुतासिर कयो आहे। अशरफ गनी पंहिंजे ख़िताब में पाकिस्तान खां तालिबान ख़ासि तौर हक़ानी नेटवर्क ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो। हक़ानी नेटवर्क अस्करी तौर ते वधीक फ़ाल थियो आहे। इन सूरत-हाल जे नतीजे में अमरीका पिणु पाकिस्तान सां पुरज़ोर मुतालबो कयो त जल्द हक़ानी नेटवर्क ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। तालिबान अख़्तियारियुनि जो चवणु हो त मुल्ला अख्तर मंसूर जे नाइब सिराजुद्दीन हक़ानी फ़ौजी कार्रवायूं वधीक तेज़ करण जी मनसूबाबंदी करे रहियो आहे। अफ़गान ऐं अमरीकी अख़्तियारियुनि खे यकीन आहे त 19 अप्रैल ते काबुल में थियल बम हमिलो हक़ानी नेटवर्क पारां कयो वियो हो। अॻूणे सिफ़ारतकार अयाज़ वज़ीर मुताबिक़ काबुल में अफ़गान सदर जो पार्लियामेंट खे ख़िताब तालिबान खे फायूं ॾियण जी शुरूआत ऐं पाकिस्तान सां तकरार खे जेकॾहिं
हू पंहिंजी ज़िम्मेवारी सम्झनि त ही 4 मुल्क इताद सभु ख़तम आहे, पर जंग में अहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। हिन महिल यकीनन अफ़गान हुकूमत तालिबान ॿई जंगी ज़बान इस्तेमाल करे रहिया आहिनि। तालिबान कैदियुनि खे फाही खां पोइ बदिले वठण जी धमकी ॾिनी आहे। ॿिए पासे अफ़गान तालिबान जो हिकु वफ़द पाकिस्तान वियो हो, पर कंहिं सां मुलाक़ातूं थियूं ऐं कहिड़नि मामलनि ते गौर वीचार कयो वियो, इन समूरनि मामलनि जी सवाइ पाकिस्तान खे ॿी कंहिंखे ख़बर नाहे। पर इस्लामाबाद पारां तालिबान वफ़द जी आमद खां लातालगी जो इज़हार कयो वियो। हिन सूरतहाल में तालिबान खे सिधी रीत अमुन ॻाल्हियुनि लाइ मेज़ ते आणण ऐं मसालती अमल में तालिबान खे शामिल करण लाइ पाकिस्तान ते वॾी ज़िम्मेवारी सम्झी वञे थी। ऐं इन सूरतहाल में पाकिस्तान समेत समूरनि मेंबर मुल्कनि खे घुर्जे त अफ़गानिस्तान में अमुन जे क़याम लाइ के संजीदा ऐं ख़ातिर ख़्वाह कोशिशूं कनि ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान खे घुर्जे अफ़गानिस्तान में अमुन लाइ तालिबान ते पंहिंजो असर रसूख़ इस्तेमाल कंदे खेनि फौरी अमुन ॻाल्हियुनि लाइ मेज़ ते आणण समेत इन समूरे मामले में पंहिंजो मुस्बत किरदार अदा करणु घुर्जे। नाज़रीन, अफ़गानिस्तान जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। मजमूई तौर ते अफ़गान सदर अशरफ गनी पारां जेको पार्लियामेंट में ख़िताब कयो वियो, उन खां पोइ जेका उन ॿोली इस्तेमाल कई त उन खां पोइ काफ़ी ख़दशा वधण लॻिया आहिनि। 4 मुल्की इताद पारां जेके हिन वक़्त ताईं कोशिशूं वरितियूं वयूं आहिनि अमुन लाइ, को नतीजो न निकिरी सघियो। हाणे ॾिसजे त तालिबान वफ़द जेको पाकिस्तान आयो, उन जी पाकिस्तानी अख़्तियारियुनि सां ॻाल्हि ॿोल थी, पर कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं, कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते गौर वीचार कयो वियो, उनजो जेको गॾियल पधरनामो अञा ताईं जारी न थी सघियो आहे। ऐं नाज़रीन, हाणे ज़िक्र कंदासीं लंडन में आलमी कॉन्फ्रेंस जो। नाज़रीन, लंडन में बदउनवानी करप्शन जे हवाले सां आलमी कॉन्फ्रेंस थी। आलमी कॉन्फ्रेंस जी मेज़बानी बरतानिया जे वज़ीर आज़म डेविड कैमरून कई। नाज़रीन, इन कॉन्फ्रेंस में उन्हनि अॻवाननि बि शिरकत कई जिन जा नाला पानामा लीक्स में अची चुका आहिनि। इन कॉन्फ्रेंस जे नतीजे में कहिड़नि मनसूबनि ते अमल दरामद कई वई या कहिड़ी हिकमत अमली जोड़ी वई आहे त जीअं ईंदड़ वक़्त में जेको ऑफशोर कंपनियूं आहिनि उन्हनि जे मालिकनि जा नाला राज़ न रखी सघजनि, ऐं इन हवाले सां कहिड़ो मनसूबो जोड़ियो वियो आहे इन कॉन्फ्रेंस में, ॾिसंदासीं इन हवाले सां ही रिपोर्ट। This man has done more to divide this nation than anybody else. He's looked after his own pocket. I still refer to him as Dodgy Dave. Do what you like. Order, order, order. पानामा पेपर्स जे इंकशाफनि खां पोइ आलमी सियासत में थरथलो मतल आहे ऐं आलमी अॻवान सफ़ायूं ॾियण में पूरा आहिनि। कुझु अॻवाननि पाण खे एहतसाब लाइ पेश करे छॾियो आहे त के वरी एहतजाज जे नतीजे में इक़्तिदार तां लही विया। पानामा लीक्स जी पहिरीं ऐं ॿी किस्त में आलमी सियासतदाननि जी ऑफशोर कंपनियुनि जी डेटा ऑनलाइन रखी वई त जीअं खेनि मंज़र ते आणे सफ़ाई जो मौक़ो ॾिनो वञे। पानामा लीक्स खां पोइ आलमी सियासी मंज़रनामे में तब्दीलियूं ॾिठियूं वयूं ऐं पानामा जे इंकशाफनि आलमी सियासतदाननि खे अवाम आॾो वाइखो करे छॾियो। पानामा पेपर्स जे छिड़काईंदड़ इंकशाफनि खां पोइ आलमी अॻवाननि पारां हिकमत अमली जोड़ी पई वञे त ऑफशोर कंपनियुनि ज़रिए मुल्की नाणे खे लिकाइण ऐं टैक्स खां बचण बाबति कहिड़ा तकड़ा क़दम खयां वञनि जंहिंसां बदउनवानी ते ज़ाब्तो आणे सघिजे। इन ई सिलसिले में बरतानवी वज़ीर आज़म डेविड कैमरून बदउनवानी ख़िलाफ़ हिकमत अमली जोड़ण लाइ लंडन में कॉन्फ्रेंस जी मेज़बानी कई, जंहिंमें बदउनवानी जे ख़ात्मे लाइ आलमी क़दमनि ते इत्तफ़ाक़ राय पैदा करण जी कोशिश कई वई। बरतानिया जे वज़ीर आज़म डेविड कैमरून जो चवणु हो त शिदत पसंदी खे मुंहुं ॾियण लाइ बदउनवानी ख़िलाफ़ क्रैकडाउन ज़रूरी आहे। वज़ीर आज़म डेविड कैमरून लंडन में बदउनवानी बाबति इजलास जी सदारत कंदे ख़िताब कयो। संदसि चवणो त तरक़ी याफ़्ता मुल्कनि में माण्हू इंसाफ़ अहिड़ी तरह ई चाहिनि था जीअं ॿियूं बुनियादी सहूलतूं। हिन क़िस्म जी कॉन्फ्रेंस उन वक़्त कोठाई वई आहे जॾहिं पानामा लीक्स जे इंकशाफनि खे कुझ ई हफ़्ता गुज़रिया आहिनि। कॉन्फ्रेंस में अहिड़नि मुल्कनि जे सरबराहनि पिणु शिरकत कई जिन जा नाला पानामा लीक्स में साम्हूं अची चुका आहिनि। इन कॉन्फ्रेंस जो मक़सदु बदउनवानी खे रोकण लाइ गॾियल कोशिशुनि जी अमलदारी खे यकीनी बणाइणु हो। करप्शन खे रोकण लाइ अहिड़नि कानूननि ते पिणु इतफ़ाक़ कयो वियो जिन जी मदद सां बदउनवानी ज़रिए हासिल थींदड़ पैसे खे कंपनी लाइ इस्तेमालु करणु, मालिक जो नालो ॻुझ में रखणु ऐं कमाई जे ज़रियनि खे लिकाए न सघिजे। वज़ीर आज़म डेविड कैमरून ऑफशोर कंपनियुनि ज़रिए पैसा लिकाइण ख़िलाफ़ आवाज़ उथारींदड़ पहिरियों आलमी अॻवान आहे। पानामा लीक्स में पंहिंजे वालिद एन कैमरून जी कंपनी जो नालो अचण बावजूदि वज़ीर आज़म कैमरून टैक्स खां बचण या पंहिंजी कमाई जा ज़रिया लिकाइण वारे कल्चर ख़िलाफ़ अज़म जो इज़हार कयो। उन कॉन्फ्रेंस में आलमी अॻवाननि खां सवाइ कारोबारी दुनिया, सिविल सोसाइटी ऐं फीफा जहिड़ियुनि रांदियुनि जी वॾियुनि तंज़ीमुनि जे सरबराहनि खे पिणु दावत ॾिनी वई।
बर्तानिया 2010 में ऑफशोर कंपनियुनि ज़रिए टैक्स चोरी रोकण लाइ क़दम खणण जी शुरूआत कई हुई, जंहिं सबब घटि में घटि 2 अरब पाउंड ऑफशोर कंपनियुनि मां वापसि बर्तानिया मुंतक़िल थी चुका आहिनि। बर्तानिया G20 जे मुल्कनि मां उहो वाहिद मुल्क आहे जंहिं हिकु सेंट्रल रजिस्ट्री ठाही आहे, जितां कंहिं बि कंपनी जे असुल मालिकनि जा दस्तावेज़ हासिल करे सघिबा। उहा सेंट्रल कमेटी जून 2016 में शाया कई वेंदी। पानामा लीक्स में साम्हूं ईंदड़ मालूमात मां ज़ाहिर थिए थो त अध खां वधीक ऑफशोर कंपनियूं बर्तानिया जे इंतज़ाम हेठि रजिस्टर्ड थियल आहिनि। बर्तानवी सरपरस्ती हेठि वर्जिन आइलैंड ऐं कैमन आइलैंड जी मैशियत ही ऑफशोर कंपनियुनि जे इर्द गिर्द घुमे थी ऐं उन्हनि कंपनियुनि खे टैक्स हेवन तस्वुर कयो वञे थो, जिते कंपनी जा मालिक पंहिंजा नाला राज़ में रखी पंहिंजी दौलत खे महफ़ूज़ बणाइनि था। कुझु सालनि खां सिविल सोसाइटी बर्तानिया खां इहो मुतालबो करे रही आहे त बर्तानिया पंहिंजी सरपरस्ती हेठि कंपनियुनि खे अहिड़नि कानूननि खे लागू करण ते मजबूर करे जिन सां असुल मालिकनि जा नाला ज़ाहिर थी सघनि, त जीअं उहे बदउनवानी ज़रिए कमाई वेंदड़ दौलत सां बर्तानिया में आसाइश वारी ज़िंदगी गुज़ारे सघनि। अहिड़नि माण्हुनि खे मुल्क में सरमाएदारी करण लाइ गोल्डन वीज़ा जी सहूलियत पिणु मुहैया कई वेंदी आहे। बर्तानिया ते अहिड़ा इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि। हू अहिड़ियुनि ऑफशोर कंपनियुनि खे बर्तानिया में मिल्कियत जी ॾे वठि जी इजाज़त ॾिए थो, जिन में असुल मालिकनि जे नालनि खे राज़ में रखियो वेंदो आहे ऐं हू बदउनवानी ज़रिए कमायल दौलत सां बर्तानिया में मिल्कियत जे कानूननि में तब्दीलियुनि जो ऐलान कयो वियो। हुकूमत जो चवणु हो त बर्तानिया में मनी लॉन्ड्रिंग ख़तमु करण बाबति कोशिशुनि जे सिलसिले में मिल्कियत जी मालिक समूरियुनि कंपनियुनि खे पंहिंजा असासा अवाम आॾो ज़ाहिर करणा पवंदा। जेकॾहिं उन्हनि कंपनियुनि जी का बि मिल्कियत या वरी सरकारी कॉन्ट्रैक्ट हासिल करणु चाहिनि था त उन्हनि खे नई रजिस्ट्रेशन कराइणी पवंदी। पानामा लीक्स खां पोइ आलमी सियासी मंज़रनामो तब्दील थी चुको आहे ऐं ॾींहों ॾींहुं इन में तब्दीलियूं ॾिसण में अची रहियूं आहिनि। लंडन में इन्ही सिलसिले में बदउनवानी बाबति इजलास पिणु थियो, जंहिंजो मक़सदु बदउनवानी ऐं मिल्कियत बाबति वाज़े पॉलिसी जोड़णु हो त जीअं अहिड़े क़िस्म जी बदउनवानी खे घटि करे सघिजे। ॿिए तरफ़ आलमी मालियाती इदारे IMF पारां इहा रिपोर्ट जारी कई वई त बदउनवानी ऐं करप्शन ज़रिए कमायल कारे नाणे मां पूरी दुनिया खे हर साल $2 खरब जो नुक़सान थिए थो ऐं रिश्वत बदउनवानी जे ज़रिए कमायल रक़म सां आम इंसानी ज़िंदगी सां उन जो सिधी रीति ॻंढापो आहे। संदसि चवणो त अहिड़ी रक़म खे ग़ुर्बत जे ख़ात्मे, रोज़गार जा मौक़िया पैदा करण ऐं माहौलियाती तहफ़ुज़ ते इस्तेमालु करे सघिजे थो। IMF पारां रिश्वत ऐं बदउनवानी ज़रिए कमायल रक़म जे नतीजे में आलमी मैशियत खे पवंदड़ नुक़साननि बाबति रिपोर्ट जारी कई वई। रिपोर्ट में ॼाणायो वियो त हर साल बदउनवानी जे नतीजे में फबायल दौलत मजमूई आलमी क़ौमी पैदावार जो 2% ठहे थी। रिपोर्ट तहत रिश्वत ऐं बदउनवानी सबबि बैंकारी जो निज़ाम मुतासिर थिए थो ऐं माण्हुनि लाइ आलमी मंडी ताईं पहुच पिणु ॾुखी बणिजी वञे थी। आलमी मालियाती इदारे मौजिब बदउनवानी जी समाजी ऐं माहौलियाती क़ीमत तमामु घणी हूंदी आहे, जंहिं सबबि ज़ाब्तनि जी अमलदारी में कोताही, माहौलियाती तनाज़ुर में वधीक आलूदगी ऐं कुदरती वसीलनि जी तबाही जी सूरत में इहा क़ीमत अदा करणी पवे थी। रिपोर्ट में मेंबर मुल्कनि खे उन ॻाल्हि जी सिफ़ारिश कई वई त बदउनवानी लाइ माली साल जी रक़म ऐं मुख़्तस रक़म में शफ़ाफ़ियत लाइ ऐं आलमी मयार खे पंहिंजायो वञे ऐं अहिड़नि ॾोहनि जी सूरत में कानूनी पहुच लाइ एतमाद साज़ी क़ाइमु कई वञे। आलमी मालियाती इदारे मुताबिक़ इन समूरनि मसइलनि खे ज़ाहिर करण लाइ ज़रूरी आहे ऐं सहाफ़ती मयार ते पूरो लहण लाइ पंहिंजे किरदार खे बहितर अंदाज़ में निभायो वञे। This man has done more to divide this nation than anybody else. He's looked after his own pocket. I still refer to him as Dodgy Dave. Do what you like. Order, order, order. नाज़रीन, आलमी कॉन्फ्रेंस तव्हां ॾिठी। आलमी कॉन्फ्रेंस खां पोइ IMF पारां जेको आलमी मालियाती इदारो आहे उन पारां जेका रिपोर्ट साम्हूं आई आहे, उन्हनि जो इहो ॼाणायो वियो आहे त मजमूई तौर ते करप्शन ऐं कारे नाणे पारां कमायल जेका रक़म आहे उन जे नतीजे में पूरी दुनिया खे हर साल $2 खरब जो नुक़सान थिए थो ऐं अगरि इहो पैसो करप्शन जे वर न चढ़े या उनजी नज़र न थिए त इन पैसे मां इंसानी जेको फलाही जा कम आहिनि या इंसानी जेका तर्ज़ जी जेका ज़िंदगी आहे उनखे वधीक बहितर मयार सां अपनाए सघिजे थो। अगरि इन पैसे खे इंसानी ज़िंदगी जी बहितरी लाइ ख़र्च कजे त इहो इंसाननि लाइ बि वधीक फ़ाइदेमंद साबित थींदो। ऐं नाज़रीन, हाणे ज़िक्र कंदासीं ब्राज़ील जी सदर मुवाक़िसे जी रिपोर्ट खां पोइ मुअतल कई वई आहे। नाज़रीन, ब्राज़ील जी सदर मुवाक़िसे जी रिपोर्ट खां पोइ मजमूई तौर ते 6 महीननि लाइ मुअतल कई वई आहे।
सेनेट में मवाख़ज़े जी तहरीक जेका अक्सरियत राय सां मंज़ूर कई वई, जंहिंखां पोइ लातिनी अमरीका रियासत जी सदर मुअत्तल थी आहे ऐं इन 6 महीननि जी पीरियड दौरान मथस जेके लॻल इल्ज़ाम आहिनि उन हवाले सां जांच थींदी ऐं मवाख़ज़े जी तहरीक खां पोइ 13 सालनि खां पोइ खाबी धुर जी वर्कर्स पार्टी जी हुकूमत ख़त्म थी वई आहे। ब्राज़ील जी सदर जेलिमा रोसेफ ते करप्शन ऐं खुर्द बुर्द जे इल्ज़ामनि में सेनेट पारां मवाख़ज़े जी तहरीक अक्सरियत राय सां मंज़ूर कई वई, जंहिंखां पोइ लातिनी अमरीका रियासत जी सदर 6 महीननि लाइ मुअत्तल कई वई। उन दौरान उन ते लागू थियल इल्ज़ामनि जी जांच कई वेंदी। तेसीं ताईं मुल्की निज़ाम माइकल टिमर हवाले हूंदो। मवाख़ज़े जी तहरीक खां पोइ ब्राज़ील में 13 सालनि खां पोइ खाबी धुर जी वर्कर्स पार्टी जी हुकूमत ख़त्म थी वई आहे। वाज़ेह रहे त गुज़िरियल महीने ब्राज़ील जे ऐवान में रोसेफ जे ख़िलाफ़ मवाख़ज़े जी तहरीक पेश कई वई, जंहिंमें 513 मेंबरनि जे ऐवान मां 367 मेंबरनि हिसो वरितो ऐं पोइ 342 खां वधीक मेंबरनि मवाख़ज़े जी तहरीक जे हक़ में वोट कास्ट कया। ब्राज़ील जी मुअत्तल सदर रोसेफ खां पोइ नए उबूरी सदर माइकल टिमर क़ौम सां ख़िताब कयो। पंहिंजे ख़िताब दौरान उबूरी सदर काबीना जो ऐलान पिणु कयो, जंहिंमें सेंट्रल बैंक जे अॻूणे सरबराह हैंकर मैरेलेस खे नाणे वारो वज़ीर मुक़रर कयो वियो। नए उबूरी सदर माइकल टिमर पारां सदर जो उहिदो संभालण खां पोइ हाणे अॻूणे सदर ख़िलाफ़ केस हलायो वेंदो। अॻूणी सदर रोसेफ जे मवाख़ज़े ऐं खेसि मुअत्तल करण जे हक़ में ऐवान में वोटिंग कराई वई, जंहिं बाद खेसि मवाख़ज़े जी कार्रवाई खे मुंहुं ॾियणो पियो। सेनेट में 20 कलाकनि ताईं जारी रहंदड़ इजलास में अॻूणी सदर खे मुअत्तल करण जे हक़ में 55 वोट पिया, जॾहिं त मुख़ालफ़त में 22 वोट पिया। सेनेट जो इजलास पूरी राति जारी रहियो, जंहिं बाद अटॉर्नी जनरल एडवाडोर जो चवणु हो त मवाख़ज़े जी दरख़्वास्त जी का बि क़ानूनी हैसियत नाहे ऐं मुख़ालिफ़ धुर जमहूरी तरीक़े सां चूंडियल सदर खे हटाइणु चाहे थी। संदसि चवणु हो त सेनेटर्स हिकु बेक़सूर औरत ते मज़म्मत करे रहिया आहिनि ऐं मवाख़ज़ो तारीख़ी नाइंसाफ़ी आहे। अॻूणी सदर पंहिंजे नाइब सदर माइकल टिमर खे नई उबूरी हुकूमत ठाहिण ते सख़्त तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो त नई काबीना में हिकु बि औरत मेंबर शामिल नाहे कई वई। संदसि चवणु हो त नई हुकूमत अवामी नुमाइंदगी न करे सघंदी। संदसि चवणु हो त संदसि हुकूमत में 31 वज़ीर हुआ, जिन में 7 औरतूं शामिल हुयूं। वाज़ेह रहे त 1979 खां पोइ ब्राज़ील जी हाणोकी काबीना अहिड़ी पहिरीं काबीना आहे जंहिं में का बि औरत वज़ीर शामिल नाहे कई वई। ब्राज़ीली हुकूमत जे चीफ ऑफ स्टाफ मुताबिक़ खेनि औरत वज़ीरनि जी ज़रूरत हुई, पर कुझु सबबनि करे हू खेनि वज़ारतूं न ॾेई सघिया। ब्राज़ीली मुअत्तल थियल सदर जो चवणु हो त नई हुकूमत मैशत में लिबरल पर समाजी ऐं सक़ाफ़ती सतह ते इंतिहाई क़दामत पसंद साबित थींदी। उबूरी सदर जो चवणु हो त ब्राज़ील अॼु ताईं ग़रीब मुल्क आहे ऐं हू समाजी प्रोग्रामनि खे तहफ़ुज़ ॾींदा। संदसि चवणु हो त मैशत खे क़ुवत बख़्शण संदन अहम ज़िम्मेवारी आहे। माइकल टिमर मुताबिक़ मैशत खे वधीक मज़बूत करण ऐं नई सरमाएदारी करण लाइ मुल्क जी साख खे बहितर करण लाइ मुल्क जे अंदरूनी ऐं ॿाहिरनि मामलनि खे ठीकु करणो पवंदो। हुकूमत जी मुआशी रिसर्च एजेंसी IPEA मुताबिक़ 2013 में ब्राज़ील जी आबादी में मर्दनि जो तादाद 22%, जॾहिं त औरतुनि जो तादाद 51% रहियो। वाज़ेह रहे त ब्राज़ील 10 सालनि खां बदतरीन बहरान वारी सूरतहाल मां गुज़री रहियो आहे, जिते 2015 में बेरोज़गारी जी शिरह 9% हुई ऐं महांगाई गुज़िरियल 121 सालनि में बुलंद तरीन सतह ते पहुची चुकी आहे। नाज़रीन, ब्राज़ील में जेका हिन वक़्तु सियासी सूरतहाल आहे उहा इन रिपोर्ट जे ज़रिए तव्हां ॾिठी। हिन वक़्तु जेका अॻूणी सदर आहे, ॾिसजे त हाणे इन शॉर्ट पीरियड में हू पाण ते लॻायल इल्ज़ामनि मां कीअं जान छॾाए सघे थी ऐं ॾिसजे त इहे जेके इल्ज़ाम आहिनि उहे सही साबित थियनि था या न। नाज़रीन, प्रोग्राम में आलमी मौज़ुअनि ते वधीक रिपोर्ट्स शामिल कंदासीं, पर हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं सऊदी अरब हलंदड़ साल 92 कैदियुनि जी मौत जी सज़ा ते अमल दरामद कयो आहे। मजमूई तौर ते सऊदी अरब जे अलावा ॿिया उहे कहिड़ा मुल्क आहिनि जेके मजमूई तौर ते हिन पूरे साल में केतिरनि कैदियुनि खे मौत जी सज़ा ते अमल दरामद कयो वियो आहे। एमनेस्टी इंटरनेशनल पारां हिकिड़ी रिपोर्ट जारी कई वई आहे, जंहिंमें इहा लिस्ट ॼाणाई वई आहे त कहिड़ो मुल्क कैदियुनि जेको उमिरि कैद जे हवाले सां जेके कैदी आहिनि उन्हनि जी सज़ा ते अमल दरामद लाइ केतिरो अॻु भरो रहियो आहे। इन हवाले सां ॾिसंदासीं हीअ रिपोर्ट। सऊदी अरब में हलंदड़ साल 92 कैदियुनि जी मौत वारी सज़ा ते अमल दरामद कयो वियो। ख़ाबरू इदारे AAFP मुताबिक़ सऊदी जी घरू वज़ारत पारां जारी कयल बयान में चयो वियो त मोहसिनुल दोसारी ज़ाती तकरार सबबि हिकु सऊदी शहरी खे क़त्ल कयो
जंहिंखे मौत जी सज़ा ॿुधाई वई ऐं संदसि सज़ा ते अमल थियण खां पोइ फाही जी सज़ा खाधल कैदियुनि जो अंग हलंदड़ साल 92 थी चुको आहे। सऊदी अरब में आम तरह सां मौत जी सज़ा ते कैदी जो सर कलम कयो वेंदो आहे। ख़लीजी मुल्कनि जी अहम रियासत में क़त्ल, मंशियात ऐं स्मगलिंग जे लाइ मौत जी सज़ा मुक़रर आहे। 2015 में जिन माण्हुनि जा सर कलम कया विया, सज़ा खाधल माण्हुनि में 63 ते मंशियात स्मगल करण जो ॾोह साबित थियो हो। मौत जी सज़ा आयल माण्हुनि में 151 माण्हुनि मां 45 गैर मुल्की हुआ। एमनेस्टी इंटरनेशनल मुताबिक़ गुज़िरियल साल सऊदी अरब मौत वारी सज़ा ते अमल दरामद करण वारनि मुल्कनि में 3 नंबर ते आहे, जंहिंमें 158 माण्हुनि खे मौत जी सज़ा ॾिनी वई। एमनेस्टी जे अंगनि अखरनि मुताबिक़ गुज़िरियल साल पाकिस्तान 326 माण्हुनि खे मौत जी सज़ा ॾिनी, जॾहिं त ईरान मौत जी सज़ा ॾींदड़ पहिरियों मुल्क हो जंहिं 977 माण्हुनि खे मौत जी सज़ा ॾिनी। हिक साल में 92 माण्हुनि खे फाही ते लटकायो वियो, जॾहिं त हुन खां अॻु मौत वारी सज़ा ते अमल सभ खां वधीक 1995 में थियो हो, जॾहिं 192 माण्हू जा सर कलम कया विया हुआ। अहिड़ी तरह काबुल में 6 माण्हुनि खे 8 मई ते पुल चरखी जे कैद खाने में फाही ते लटकायो वियो, जेके फेबरवरी 2015 खां पोइ फाही बाबति पहिरियों सज़ाऊं हुयूं। अफ़गान हुकूमत ऐलान कयो हो त उन्हनि बाबति अफ़गान हुकूमत तफ़सीली गौर वीचार कयो त जीअं उन ॻाल्हि खे यकीनी बणायो वञे त मौत जी सज़ा ते अमल दरामद खां अॻु में अदालती ज़ाब्तनि बाबति ज़िम्मेवारियुनि ते अमल यकीनी बणाए सघिजे, पर हुकूमत जी नज़रसानी जा तफ़सील आख़िरकार जारी न थी सघिया। 19 अप्रैल ते तालिबान जे हमले में 58 शहरी मारिजी विया हुआ, जॾहिं त 352 ज़ख़्मी थिया हुआ। अफ़गान सदर अशरफ गनी ऐलान कयो हो त उन्हनि माण्हुनि खे हरगिज़ माफ़ न कयो वेंदो जेके आम शहरनि ऐं हथियारबंद फ़ौजी एहलकारनि ते हमलनि जा ज़िम्मेवार आहिनि। काबुल में आयल फाइन खां पोइ गॾियल क़ौमुनि जे इंसानी हक़नि बाबति माहिरनि अफ़गानिस्तान में गैर क़ानूनी हथियारबंद ग्रुप जे 6 मुबैना कारकुननि खे फाही ॾियण जी मज़म्मत कई, जिन बाबति चयो वियो त उहे संगीन ॾोहनि में मुलविस हुआ, जॾहिं त माहिरनि मुताबिक़ उन्हनि ख़िलाफ़ मुनसिफ़ाणे अंदाज़ में केस न हलाया विया ऐं एतराफ़ी बयान वठण लाइ खेनि अज़ियत जो निशानो बणायो वियो। क्रिस्टोफर हाइंस फाही जी सज़ा बाबति गॾियल क़ौमुनि जो ख़ासि एलची आहे। तंहिंजे बक़ौल त केस जी नोयत या उन ते नज़रसानी जी का बि तफ़सील फराहम न कई वई। इंसानी हक़नि जे माहिरनि उन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो त बज़ाहिर 19 अप्रैल ते अफ़सोसनाक हमले जे नतीजे में ॾिनल फाही वारी सज़ा खाधल माण्हू उन हमले जा ज़िम्मेवारी न हुआ, जंहिंखां पोइ उन ॻाल्हि जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त जंहिं ॾोह में खेनि सज़ाऊं मिलियूं से मुनसिफ़ाणे अमल तहत न ॾिनियूं वयूं। नाज़रीन, रिपोर्ट तव्हां ॾिठी। मजमूई तौर ते दुनिया में जेके मुल्क फांसी जी सज़ा ते अमल दरामद कनि था, एमनेस्टी इंटरनेशनल पारां जेका रिपोर्ट साम्हूं आई आहे उनमें इहे ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि त जेके कैदी जेके फाही जी सज़ा मिलियल आहे, अगरि उन्हनि जी जेका अदालती जेको ज़ाब्तनि जी अगरि पूराई नथी थिए त यकीनी तौर ते उन्हनि खे जेका सज़ा ॾिनी थी वञे उहे उन्हनि जे लाइक़ु न आहिनि। तंहिंजे करे हुकूमतुनि खे इन शइ जो ख़्यालु रखणु घुरिजे त कंहिं बि कैदी खे जंहिंखे मौत जी सज़ा ॾिनल आहे उन जे अदालती ज़ाब्तनि खे घटि में घटि पूरो करे उन सां इंसाफ़ कयो वञे। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं तुर्की पारां पंहिंजे शहरनि लाइ वीज़ा फ्री तहत जेको मुआहिदो थियो हो यूरोप सां उन बाबति। नाज़रीन, तुर्की पारां पंहिंजे शहरनि लाइ वीज़ा फ्री तहत मुआहिदे खां पोइ तुर्की पारां इन मुआहिदे बाबति गैर यकीनी वारी सूरत आहे। तुर्की जो इहो चवणु आहे त हू दहशतगर्दी बाबति पंहिंजनि कानूननि में तब्दीली न कंदो ऐं यूरोप पारां इहो चवणु आहे जेसिताईं हू इन्हनि कानूननि में तब्दीली न कंदो तेसिताईं इन मुआहिदे ते अमल दरामद यकीनी नथो बणाए सघिजे। तुर्की पारां पंहिंजे शहरनि लाइ वीज़ा फ्री तहत थियल मुआहिदे खां पोइ तुर्की पारां उन मुआहिदे बाबति गैर यकीनी वारी सूरत आहे। तुर्की जे यूरोपीय यूनियन जे मामलनि बाबति वज़ीर वॉल्किन बॉज़खेर जो चवणु हो त तुर्की यूरोप सां पंहिंजे शहरनि बाबति वीज़ा खां सवाइ सफ़र जे मुआहिदे बाबति उमीदूं घटिजी रहियूं आहिनि। संदसि चवणो त तुर्की में दहशतगर्दी बाबति कानूननि में तब्दीली मुमकिन नज़र नथी अचे। उन सूरत में यूरोपीय यूनियन जो चवणो त तुर्की खे दहशतगर्दी बाबति पंहिंजी तशरीह खे वधीक वाज़े अंदाज़ में बयानु करणो पवंदो जेकॾहिं हू चाहे त संदसि शहरनि खे यूरोप में वीज़ा खां सवाइ सफ़र जी सहूलियत ॾिनी वञे। ॿिन्ही मुल्कनि विच में पनाहगीरनि जे बहिरान बाबति मसइले खे हल करण लाइ थियल मुआहिदे जो हिसो हो। यूरोपीय यूनियन ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि पारां इनकरा ते दहशतगर्दी बाबति कानूननि खे साफ़िन ऐं मुख़ालिफ़नि खे हिरासा करण लाइ इस्तेमालु करण जा इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि, जॾहिं त इनकरा अहिड़नि इल्ज़ामनि खे रद्द कंदो रहियो आहे। उन अस्करी पसंद गिरोहनि ख़िलाफ़ झेड़नि में उन कानूननि जी ज़रूरत मौजूदु आहे। तजिया निगारनि मुताबिक़ वीज़ा फ्री मुआहिदो जून जे आख़िर ताईं तइ थियणु घुरिजे, पर हिन महिल ताईं अहिड़ी का बि उमीद नज़र नथी अचे।
यूरोपी कमीशन हलंदड़ महीने जी शुरुआत में चयो हो त तुर्की पारां 72 मां घणियूं शर्तूं पूरियूं करण जे हक़ में आहिनि, जेतोणीकि यूरोपी पार्लियामेंट उन जे हक़ में नाहे। जेसिताईं समूरनि क़ाइदनि ऐं कानूननि ते अमल दरामद नथो कयो वञे, यूरोपी कमीशन पारां तुर्की जे शहरियुनि खे वीज़ा फ्री मुआदे जी ख़ातिरी यूनान वेंदड़ पनाहगीरनि जे वापसि घुराइण जे मुआदे खां पोइ कई वई। यूरोपी यूनियन खे ख़दशो आहे त हिन मुआदे खां सवाइ तुर्की पनाहगीरनि बाबति मसइले ते काबू न पाए सघंदो। उन मुआदे जे अमल में अचण खां पोइ तुर्की पंहिंजे शहरनि बाबति मुआदे ते अमलदारी में ख़दशा ज़ाहिर कया। तुर्की जे वज़ीर पारां अहिड़ो बयान यूरोपी पार्लियामेंट जे सीनियर अॻुवाननि जे थींदड़ इजलास खां पोइ साम्हूं आयो आहे। गुज़िरियल हफ़्ते तुर्क सदर रजब तैयब एर्दोगान यूरोपी यूनियन खे चयो त इनकरा दहशतगर्दी बाबति पंहिंजनि कानूननि खे तब्दील न कंदो। नाज़रीन, तुर्की पारां जेको मुआदो कयो वियो हो यूरोप सां, उन सिलसिले में यूरोपी यूनियन जो चवणु आहे त अगरि तुर्की चाहे थो त हू पंहिंजे शहरनि खे जेको आहे वीज़ा खां बिना सफ़र कराए त इन सूरत-हाल में उनखे दहशतगर्दी बाबति जेके कानून ठाहे विया आहिनि उन्हनि में तब्दीली करणी पवंदी। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अमरीकी सदर बराक ओबामा जे हिरोशिमा जे तारीख़ी दौरे जो। नाज़रीन, अमरीकी सदर बराक ओबामा 21 खां 28 मई ताईं एशिया जो दौरो कंदो। इन दौरे दौरान हू वियतनाम बि वेंदो। सदर ओबामा हिरोशिमा जो तारीख़ी दौरो पिणु कंदो। गॾोगॾु जेको यादगार आहे उन ते बि हाज़िरी भरींदो। नाज़रीन, तक़रीबन 70 साल अॻु अमरीका 6 अगस्त 1945 ते एटमी हमलो कयो हुयो हिरोशिमा ते। उन खां पोइ अमरीका पारां 9 अगस्त ते जापान जे शहर नागासाकी ते हमलो कयो वियो, जंहिंजे नतीजे में 1,40,000 माण्हू मौत जो खाज बणिया। नाज़रीन, इन तारीख़ी तसलसल ते ॾिसंदासीं ही रिपोर्ट। अमरीकी सदर बराक ओबामा हिरोशिमा जो तारीख़ी दौरो कंदो। अमरीकी सदर 21 खां 28 मई ताईं एशिया जे दौरे ते वञी रहियो आहे ऐं उन दौरे दौरान हू वियतनाम पिणु वेंदो। अमरीकी सदर जापान में G7 इजलास में हिसो वठंदो, जॾहिं त जापान जे दौरे खां अॻु ओबामा वियतनाम जे गादे वारे हंधि हेनोई में अॻुवाननि सां मुलाक़ातूं कंदो ऐं अमरीका वियतनाम लाॻापनि जे हवाले सां ख़िताब पिणु कंदो। अमरीकी सदर बराक ओबामा जापान जे दौरे जे मौक़े ते 70 साल अॻु हिरोशिमा में थींदड़ एटमी हमले जी तारीख़ी जॻह जो पिणु दौरो कंदो। ख़बरू इदारे एसोसिएट प्रेस मुताबिक़ व्हाइट हाउस अख़्तियारियुनि ऐलान कयो त अमरीकी सदर बराक ओबामा जापान जे अॻुवाट तय थियल दौरे दौरान वज़ीर आज़म शिंज़ो आबे सां गॾु हिरोशिमा जो तारीख़ी दौरो पिणु कंदो। वाज़े रहे त हीउ दौरो कंहिं अमरीकी सदर जो पहिरियों दौरो हूंदो। अमरीकी सदर बराक ओबामा खां अॻु अॻूणे अमरीकी सदर जिमी कार्टर 1984 में जापान जो दौरो कयो हो, जेतोणीकि उन दौरे खां 3 साल अॻु हुन पंहिंजो उहिदो छॾे ॾिनो हो। यादि रहे त हलंदड़ साल जे अप्रैल महीने में अमरीका जे सेक्रेटरी जनरल जॉन केरी हिरोशिमा जी यादगार जो दौरो पिणु कयो हो। व्हाइट हाउस जे तर्जुमान जॉश अर्नेस्ट जो चवणु हो त उन मौक़े ते अमरीकी सदर जोहरी हथियारनि खां सवाइ दुनिया में अमुन ऐं तहफ़ुज़ लाइ पंहिंजे अज़म जो इज़हार पिणु कंदो। उन वाज़े कयो त अमरीकी सदर अमरीका पारां कयल बम हमले लाइ माफ़ी न घुरंदो, जॾहिं त जापानी वज़ीर आज़म जो चवणु हो त अहिड़ी का बि ॻाल्हि गौर हेठि न हुई ऐं न ई अहिड़े क़िस्म जी का बि उमीद करे सघिजे थी। संदसि चवणु हो त अमरीकी सदर जो दौरो हिकु ताक़तवर पैगाम साबित थींदो। जापानी वज़ीर आज़म मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त क़ौमूं ई जोहरी धमाकनि सां मुतासिर थींदियूं आहिनि ऐं सिर्फ़ क़ौमूं ई उन मुतासिर थींदड़ माण्हुनि खे इज़त ॾींदियूं आहिनि। संदसि चवणु हो त मां यकीन रखां थो त दुनिया को अहिड़ो तरीक़ेकार अख़्तियार करे जंहिं सां एटम बम खां मुतासिर थींदड़ फर्दनि ऐं उन तकलीफ़ में मुब्तला ज़िंदा बची वियल माण्हुनि जी दाद रसी करे सघे। हिरोशिमा जे मेयर काज़ामी ओबामा जे मंसूबे खे साराईंदे उनखे ज़मीर ऐं अकुल ते ॿधल जुरतमंदाणो फ़ैसिलो करार ॾिनो। संदसि चवणो त ओबामा खे शायदि उन मौक़े ते हमले में बची वियल मुतासिर माण्हुनि जी कहाणियुनि खे पिणु ॿुधंदो। When I came to myself, everywhere was just dark, couldn't see anything and quiet. यादि रहे त 70 साल अॻु ॿी जंग अज़ीम दौरान अमरीका जापान जे शहर हिरोशिमा ऐं नागासाकी ते एटमी हमलो कयो हो, जंहिंसां लखे माण्हू मौत जो खाज बणिया ऐं कुझु हमेशा लाइ माज़ूर बणिजी विया, जॾहिं त उन हमले में ॿई शहर मुकमल तौर ते तबाह थी चुका हुआ। अमरीका 6 अगस्त 1945 जी ॿी जंग अज़ीम जे आख़िरी ॾींहंनि में हिरोशिमा ते एटमी हमलो कयो हो, जंहिंमें 1,40,000 माण्हुनि खे मौत जी अबदी निंड सुम्हारियो वियो। तंहिंखां अलावा अमरीका 9 अगस्त ते जापान जे हिकु शहर नागासाकी ते पिणु हमलो कयो हो, जंहिंखां पोइ जापान 15 अगस्त ते हथियार फिटी कया।
नाले अमरीकी सदर बराक ओबामा हिरोशिमा जो तारीख़ी दौरो कंदो जॾहिं अमरीका जे सेक्रेटरी जनरल जॉन केरी जो इहो चवणु आहे त हू हिरोशिमा जी यादगार ते हाज़िरी त भरींदो पर हू अमरीका पारां कयल एटमी बम जे हवाले सां हू माफ़ी न घुरंदो ऐं नई का अहिड़ी ॻाल्हि गौर हेठि आहे। नाज़रीन अॼोके प्रोग्राम में जेके मौज़ू शामिल हुआ उन्हनि हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। यकीनी तौर ते असांजी इहा कोशिशि हूंदी आहे त मजमूई तौर ते हलंदड़ हफ़्ते में जेके बि आलमी सियासत में या उनजी समाजी या मैशत में के तब्दीलियूं उन मां थियनि थियूं त असां पंहिंजे प्रोग्राम में रिपोर्ट ज़रिए उनखे शामिल कंदासीं। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम में वधीक कुझु नवनि मौज़ुनि सां हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान साइमा वाब खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।